फैज़ अमीन खिलाफ कोर्ट मार्शल जो अमल शुरू किया वियो। ISPR मूजिब लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ अमीन के फौजी तहवील में वरतो वियो। टॉप सिटी केस में लेफ्टिनेंट जनरल रिटायर्ड फैज़ अमीन खिलाफ कार्रवाई शुरू की वई। फैज़ अमीन खिलाफ पाकिस्तान आर्मी एक्ट तहत कार्रवाई शुरू की वई। ISPR जो चवण है तो फैज़ हमीद खिलाफ टॉप सिटी केस में शिकायत मिली हुई। सुप्रीम कोर्ट के हुक्म से टॉप सिटी की कोर्ट ऑफ इंक्वायरी शुरू की वई। रिटायरमेंट बाद पाकिस्तान आर्मी एक्ट जूं केतरियूं भंजकड़ियों साबित थी चुकियों आहिनि। पाक फौज तरफा फैज़ हमीद खिलाफ शिकायत की दुरुस्ती जो पतो लगाने लाइ कार्रवाई शुरू की वई। ही कदम पाक फौज की इज़्ज़त एहतराम लाइ अहम हूंदो। राणा सनाउल्लाह जो फैज़ हमीद के तहवील में वठण ते रद्द अमल चयाई। फैज़ हमीद खिलाफ कुछ शयूं साबित थियूं हूंदियूं तॾहिं खेसि फौजी तहवील में वरतो वियो। कोर्ट मार्शल जे अमल के फौजी तरीक़ेकार मौसम अॻिते वधणो आहे। फैज़ाबाद रणे जे मुआहिदे में फैज़ हमीद जी सही आहे। रिटायर्ड जनरल फैज़ हमीद PTI हिकी नालो है। ही शुरुआत है मामलो अगते वधंदो। सेनेटर फैसल वाडा जो बयान चयाई अञा भी केतराई बुत किरंदा। फैज़ाबाद धरणो नंढो केस है। ईंदड़ ॾींहनि में बानी PTI ऐं PTI ज़मीन ते लेटी पवंदा। मुल्क के नुक़सान पहुचाईंदड़ जो एहतसाब थियणु घुरिजे। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी से अमेरिकी सफ़ीर की मुलाकात। ॿिनि तरफ़नि लाॻापनि ऐं गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हियूं। सदर आसिफ अली ज़रदारी की अटक में शहीद लेफ्टिनेंट उज़ैर मोहम्मद मलिक के घर आमद। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद उज़ैर महमूद मलिक की घरबातिन से ताज़ियत करे दुआ घुरी वई। सदर पारा उज़ैर महमूद मलिक के मुल्की दिफा लाइ जान की कुर्बानी ॾियण ते भेटा पेश। सदर चवण है तो शहीद उज़ैर मलिक बहादुरी से दहशतगर्दन जो मुकाबलो कंदे शहादत माणी पूरी कौम के पंहिंजे बहादुर शहीदन ते फ़ख्र है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारा 14 अगस्त का पोए माशी प्लान ॾियण जो ऐलान। ख्वाहिशाही ते तवाजो वज़ीर आज़म न पर नौकर बणिजी ख़िदमत कया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इस्लामाबाद में नौजवान के आलमी दिहाड़े ते कोठायल तकरीब के खिताब चयाई मुझो ईमान आहे तो नौजवानी मुल्क की किस्मत बदलाए सघन था। असां समूरा वसीला नौजवान के कदमन ते रखंदासीं। हिन साल 10 लाख ॿारनि के स्मार्टफोन्स फराहम कंदासीं। 1971 में जेको कुछ थियो उहा असांजी गलती हुई। 1971 में असांखे तक़सीम कयो वियो। माज़ी में कंहिं ॿिए जी जंग जो हिस्सो बणजण ते रियासत जो नुक़सान थियो। पाकिस्तान की तरक्की में अक़लियतनि जो अहम किरदार आहे। पाकिस्तान में अक़लियत बराबर जा शहरी आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी जो अक़लियतनि जे क़ौमी दिहाड़े के हवाले से कोठायल तकरीब के खिताब चयाई जेको कुछ 1971 में थियो उनजो हू गवाह है। कायद आज़म भारत में अक़लियतनि जो मुस्तक़बिल ॾिसे वरितो। मोदी के भारत में अक़लियत महफूज न है। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे वफ़ाक़ी काबीना जो इजलास लाइ वरितो। इजलास में मुल्क की मजमूई माशी ऐं सियासी सूरत हाल ते गौर कयो वेंदो। हाँ जेके भी कें भी एप्टीट्यूड टेस्ट के थ्रू आया इम्तिहान दी आया छो तो उनकी लियाकत चेक थी चुकी है। उन सलाहियत चेक थी चुकी है। उनका वरी असीं चेक करने वाला कुछ कोन्हे। हिकिड़ो माण्हू 30 साल पढ़ाईंदो रहियो आहे। उन खां पुछिजे तो तो जेको 30 साल पढ़ायो आहे उन जी किताबनि मां तोखां कुछ सवाल था पुछूं भला ॾोह घणो आहे इनमें। खे त सोसाइटी में कंप्लेन मिली आहे। मूंखां माण्हुनि मां कंप्लेन मिलियूं आहिनि। पोइ जेको पास थिए उहो अखियुनि जो नूर आहे। जेको न आहे तो घर वञी ॿियो धंधो। म्यूज़िक टीचर आऊं कोन थो थी सघां। शबीर लाशारी थी सघे थो जो उनखे ॻाइणु अचे थो ऐं उनखे सेखारणु बि अचे थो। मूंखे कोन थो अचे। तो वो एक स्पेशलाइज फील्ड है। उनमें एक 300-350 जो आया टीचर उनके ऑफर लेटर भी मिली चुका। पर बदकिस्मती से इन हाँ मोकलियों पिया उते। बगैर टेस्ट भर्ती थियल उस्तादन का टेस्ट वठण ते गौर करे रहा आहियूं। जेको उस्ताद टेस्ट नथो ॾेई सघे उनके ॿारनि जे मुस्तक़बिल सां खेॾण न ॾिनो वेंदो। तालीम वारे सूबाई वज़ीर सरदार शाहजू धरती TV न्यूज़ सां ॻाल्हियूं चयाई। जिन उस्तादनि 30 साल पढ़ायो आहे उतां ई टेस्ट वरिती वेंदी। मुंहिंजी न पर सोसाइटी जी शिकायत आहे त उस्तादनि खे पढ़ाइण नथो अचे। समूरा म्यूज़िक टीचर मेरिट ते भर्ती कया विया पर कोर्ट रद्द करे छॾिया।
सिंध 300 मॉडल स्कूलनि में 300 म्यूज़िक टीचर भर्ती कया वेंदा। ॿीहर ॻणप जी आड़ में असां जूं खटियल सीटूं हाराई पियूं वञनि। असां पंहिंजी जिदोजहद हर हाल में जारी रखंदासीं। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते ख़दशा आहिनि। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गौर जी प्रेस कॉन्फ्रेंस। चयाई नून लीग एमएनएस जी बहाली जो फ़ैसिलो दुरुस्त नाहे। इलेक्शन कमीशन जो कमु आहे साफ़ शफ़ाफ़ चूंडूं कराइण। डीजी रेंजर्स सिंध मेजर जनरल अज़हर वक़ास जो पुलिस हेडक्वार्टर जो दौरो। डीजी रेंजर्स ऐं आईजी सिंध जे गडि॒यल सदारत हेठि अमन अमान बाबति इजलास में पुलिस ऐं रेंजर्स जा आला अमलदार शरीक। कराची में स्ट्रीट क्राइम कचे जे इलाक़े में ऑपरेशन समेत ॿियनि मामलनि ते वीचारियो वियो। लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो कलअदम करार। नून लीग जा 3 उम्मीदवार कामयाब करार। सुप्रीम कोर्ट इन क़ौमी तकनि ते वोटनि जी ॿीहर ॻणप बाबति दरख़्वास्तनि ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी करे छॾियो। सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो बहाल कंदे नून लीग जूं अपीलूं मंज़ूर करे वरितियूं। अदालत इन 154 इन 81 ऐं इन 79 ते वोटनि जी ॿीहर ॻणप जी दरख़्वास्तनि बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। आज़ादी जे दिहाड़े जे मौक़े ते क़ैदियुनि जी सज़ाउनि में 90 ॾींहं जी रियायत। सदर आसिफ अली ज़रदारी आइन जे आर्टिकल 45 तहत क़ैदियुनि जी सज़ा घटाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। क़त्ल, जासूसी, रियासत मुख़ालिफ़ सरगर्मियुनि में मुलविस क़ैदियुनि खे सज़ा में रियायत न मिलंदी। रियायत वॾे उमिरि जे मर्द ऐं औरत क़ैदियुनि ते लागू थींदी। महंगाई जी भरचड़ियल अवाम लाइ ख़ुशख़बरी। पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि में घटिताई जो इम्कान। ज़रियनि मूजिब डीज़ल जी क़ीमत में 8.5 रुपया फ़ी लीटर घटिताई जो इम्कान। पेट्रोल जी क़ीमत में 9 रुपया ऐं गासलेट जी क़ीमत में 12 रुपया खां वधीक लाथ थी सघे थी। ओघरा पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतनि बाबति समरी 15 अगस्त ते नाड़ीवारी वज़ारत खे मोकिलींदी। सिंध हाई कोर्ट कारूंजर जी कटाई बाबति सिंध हुकूमत जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। कारूंजर खे क़ौमी विरसो क़रार ॾेई नोटिफिकेशन अदालत में पेश करण जो हुकुम। कारूंजर जे हिस्से खारसर जी मादनियात जो जवाज़ ॼाणाए कटण खां रोकण बाबति केस जी मीरपुर ख़ासि बेंच में ॿुधनी सक़ाफ़त खाते जो सेक्रेटरी ख़ैर मोहम्मद कलवड़ पेश थियो। अदालती फ़ैसिले में चयो वियो आहे त कारूंजर जी कटाई बाबति सिंध हुकूमत जो फ़ैसिलो रद्द कजे थो। सिंध हुकूमत खे आख़िरी ऐं हतमी मौक़ियो ॾियूं था त कारूंजर खे क़ौमी विरसो क़रार ॾिए। सिंध में रुगो कारूंजर बचो आहे जंहिंखे अव्हां खपाइण चाहियो था। जेसिताईं अदालतूं मौजूदु आहिनि अव्हां कारूंजर खे खपाए नथा सघो। वफ़ाक़ी गुरु वज़ीर मोहसिन नक़वी जो चवणु आहे त रियासती इदारा पाकिस्तान जो फ़ख़्र जो असास आहिनि। कंहिंखे बि इदारनि ख़िलाफ़ नाकारी मुहिम हलाइण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। इदारनि ख़िलाफ़ मुनसिब प्रोपोगेंडा कंदड़ अंसरनि जो रवैयो मुल्क दुश्मनीअ जे बराबरि आहे। गुरु वज़ीर सां एमकेएम जे कन्वीनर ख़ालिद पकू सिद्दीकी जी मुलाक़ात। रियासती इदारनि ख़िलाफ़ चिड़ ॾियारींदड़ प्रोपोगेंडा जी मज़म्मत। ऐं 9 मई वाक़े ते कंहिं जुडिशियल कमीशन जी ज़रूरत नाहे। 9 मई जे पुठियां 70 जलसा, 2 लॉन्ग मार्च ऐं ज़हरीली तक़रीरूं हुयूं। 9 मई ते इंतिशारी टोले पाकिस्तान जी सलामती ते हमिलो कयो। 9 मई खे मुल्की तारीख़ जे कारे ॾींहं तौरु यादि रखियो वेंदो। पंजाब जी इतलात वारी वज़ीर अज़मा बुखारी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चयाईं पीटीआई बानी पंहिंजे हुकूमती दौर में आवाम लाइ कुझु न कयो। पंजाब सरकार औरतुनि जी बहितरी लाइ क़दम खणी रही आहे।